अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ आहियां एजाज़ अली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल A4 B ऑफिशियल। जीअं त दोस्तों अॼु असीं मौजूदु आहियूं हिते मोहम्मद इस्माइल जी भट्ठी ते जेको सिरूं पचाए रहियो आहे। हे बार बार असां गॾु मुंहिंजे पोयों बीठा आहिनि। हे ॾिसो तव्हां भट्ठी जो धुओं हली रहियो आहे। असीं अॼु हिते भट्ठी ते मौजूदु आहियूं। हलो त हाणे ॾेखारियूं इस्माइल जी भट्ठी तव्हांखे ऐं विज़िट करायूं था भट्ठी सां ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॻियां हलो त ॾिसूं हाणे अव्हांखे पहिरें हे काठियुनि जो विज़िट करायूं जेके उन्हनि काठियूं गॾु कयूं आहिनि। तमामु घणे काठियुनि जो विज़िट करायूं, पोइ हली था उन्हनि खां इंटरव्यू वठूं मोहम्मद इस्माइल खां। माशाल्लाह हे जेकी टैंकी पई है ना, इन्हीं में भी साॻी कम कंदा आहिनि। जो पानी भरे वाला गारे में पुसींदा आहिनि। मुकी वेंदो आहे न पानी, पोइ वरी टेक्टर न हूंदो आहे, पोइ वरी हे पुसींदा आहिनि गारे में, कुझु कुझु विझंदा आहिनि। इहो कमु कंदा आहिनि। हे अॼु काल्ह जेका आहे न टेक्टर दाग कोन हुयो, हे गारो बची वियो आहे, पुसाए कोन। हे घणी मिटी पई आहे हिते, घणियूं ट्रालियूं लाहियूं असां हिते 50-52 लवाई आहे। जी दोस्तों, हीअ असां सां गॾु आहे मोहम्मद इस्माइल जेको भट्ठो पचाए रहियो आहे। हाणे हिननि खां पुछूं था त तव्हां केतिरियूं काठियूं गॾु कयूं आहिनि ऐं घणनि ॾींहं थी विया आहिनि भट्ठा पचाईंदे। जी साईं, छा चवणु चाहींदा आहियो? असांखे भट्ठे पचाइण जो त शौक़ु थियो, पर असां पंहिंजी औलाद खे बि रोकींदासीं त भट्ठे खे न पचायो। अच्छा, काठियूं घणियूं गॾु कयूं आहिनि? असां ॾिठो आहे त भला घणे तमामु वॾे अंग में काठियूं गॾु थियल आहिनि। इहे एतिरियूं काथूं खणी आया आहियो? असांजो काठियूं त एरिया खां खणी आया आहियूं, पंहिंजे खां। ईअं कोन्हे ॿाहिरां विया आहियूं, को खीरवी खां, को हितां, को नहुंडरी खां, को आहे। अच्छा, कहिड़े कहिड़े क़िस्म जी काठी गॾु कई आहे? काठी असां वटि आहे बसि सिर्फ़ु वणाठी और पन्नी। अच्छा, बबरी। सही सही। ॿियो? खजी। सही सही। काठियूं छा ते खणी ईंदा आहियो? अदा हिकिड़ो थकिड़ो ट्रैक्टर आहे जेको असांजे माना सफ़ा ईअं मामूली आहे। बटेरो माण्हुनि खे नज़रे थो त चवंदा आहिनि बटेरड़ो आहे, उन ग़रीब में ते खणी आया आहियूं। पर असां अच्छा असां ट्रैक्टर बि ॾिठो आहे मुंहिंजो, माशाल्लाह सही आहे। हिते घणा मज़दूर कमु करे रहिया आहिनि? मज़दूरनि जी त का ॻाल्हि ई कोन्हे, पर इहे भट्ठे जूं सिलाह जेकियूं आहिनि, भट्ठे वारो ॾिए थो 6,500 जूं, हे असांखे पवंदियूं 8,000 जूं। अच्छा, माना तव्हांखे फ़ाइदो न आहे अहिड़ो ख़ासि भट्ठे? फ़ाइदो त जेको आहे 2500 रुपयो नुक़सानु आहे। तव्हां मोल वठी वठो आहे। कीअं शौक़ु थियो तव्हांजो त भट्ठो पचायूं? भट्ठे जो शौक़ु त असां चयो त सस्तियूं पवंदियूं, इहा ख़बर त कोन हुई एतिरो महांगो पवंदियूं। अच्छा, मींहुं वग़ैरह बारिश वग़ैरह अची वञे त पोइ हिनखे कारे कंदा आहियो? ग़रीब थी सघनि थियूं, नुक़सानु बि थींदो हूंदो। त उहा अलाह जे हथ में आहे, इंसान जे हथ में आहे कोन। उहे मिसाल त मींहुं वग़ैरह अची वञे, उनखे बचाइण लाइ तव्हां वटि छा इंतज़ाम थियल आहे? असां वटि को इंतज़ाम कोन्हे, बसि पधर ते बीठियूं हुयूं भट्ठियुनि में, पोइ अची घेरो घेरंदो। सही सही। घणा ॾींहं थी विया आहिनि भट्ठे खे बाहि ॾिनी अथव? बाहि खे असांखे 5 ॾींहं थी विया। 5 ॾींहं थी विया आहिनि। घणनि ॾींहंनि में पकी वेंदियूं इहे सिरूं? अलाह खे ख़बर, असांखे अहिड़ी ख़बर न आहे। असां पहिरियों भट्ठो था पचायूं। अच्छा अच्छा, मिस्त्री घणा रखिया अथव भट्ठे पचाइण वारा? उहो हिकिड़ो ई आहे। हिकिड़ो मिस्त्री आहे? काथों जो आहे? उहो आहे खान बेले जो। सही सही। उहो अॻे में घणा भट्ठा पचाया आयो आहे? उहा अलाह खे ख़बर, हाणे असां उन जा ॾिठा त कोन्हे किथे पचाया। अच्छा ठीकु आहे ठीकु आहे। हाणे मतिलबु त मिस्त्री कोन्हे, मौजूदु न आहे हिते? न साईं। सही सही। सिरूं घणियूं पाए विया हो इन महिल ताईं? इन महिल ताईं भट्ठे में विझूं त 47,000 खन आहे। 47 खन? घणो इरादो आहे घणनि सिरनि जो तक़रीबन? बसि असांजो इरादो हाणे त इन्हनि जो ई आहे, बाक़ी ॿियनि खे ॾिसंदासीं छा गुज़रे थो असां सां। सही सही। उहो मतिलबु त तव्हां हिते वेचण जे हिसाब सां पचायो पिया या तव्हां पंहिंजे इस्तेमाल लाइ?
था पंहिंजे इस्तेमाल लाइ वेचण वारो असां वटि को प्रोग्राम कोन्हे भाउ असां पंहिंजे घर जे लाइ ठाहियूं था अच्छा मज़दूर घणा रखिया आहिनि भट्ठे ते मज़दूर जाम आहिनि इन महल त 4-5 ॼणा हूंदा आहिनि जेका बाहि ॾियण वारा सही सही बाक़ी ॿिया जेका हिकिड़ो मज़दूर आहे हिकु पाण अच्छा अच्छा हे सिरूं वग़ैरह मिट्टी काथों खणी ईंदा आहियो मिट्टी त पंहिंजी ज़मीन खां खणी आहियां अच्छा पंहिंजी ज़मीन खां खणी आया आहियो जी जी अच्छा घणियूं ट्रालियूं काठियुनि जूं खणी आया आहियो दादा काठियुनि जूं ट्रालियूं त खणी आया आहियूं तक़रीबन 35-40 ट्राली बाक़ी इन भट्ठे में त अची वियूं आहिनि को 23 ट्रालियूं अच्छा 23 ट्रालियूं मतिलबु त हिकु भट्ठे पचण में अची वियूं आहिनि हा इन में पनी जी बि ट्राली वई आहे 23 खां 24 ट्राली पनी जी आहे 2 ट्रालियूं खजी जो काठ हुयो 2 ट्रालियूं बबरी जो काठ हुयो सही सही तक़रीबन माना 28 ट्रालियुनि में हिकिड़ी भट्ठी थी पचे मतिलबु त 28 ट्रालियुनि में हिकिड़ी भट्ठी थी पचे जी जी सही सही अच्छा हे जिते भट्ठो पचाए रहियो पंहिंजी जॻह आहे या किराए ते या साईं तव्हांजी आहे पर आहे ॿियो को पचाइण ॾींदो आहे दा अच्छा ठीकु आहे हाणे छा चवणु चाहींदा हुए त भट्ठो को ॿियो अगरि पचाइणु चाहे त उनखे छा सलाह ॾींदा हुए उन खे चवंदा त भाउ लड़ी वञ भट्ठे खां भट्ठे जे सवले आहिनि त तूं पाण भट्ठो थी असां पाण भट्ठा थिया पिया आहियूं माना अच्छा ठीकु आहे वॾी महिरबानी मोहम्मद इस्माइल तव्हांजी असांखे इंटरव्यू ॾियण लाइ जी दोस्तो हीअ असांजी अॼोकी वीडियो अॼु असां ॾिठासीं हिते आयासीं मोहम्मद इस्माइल जे भट्ठे ते ऐं विज़िट कयोसीं हिननि जो भट्ठो तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि हाणे इजाज़त लिखी ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़